प्रियालो में कंवल समाजी तंज़ीम, खुशहाल समाजी तंज़ीम, सिंधी अदबी संगत प्रियालो ऐं सिविल सोसाइटी प्रियालो पारां फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती तौरु प्रियालो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे इसराइल मुर्दाबाद जा नारा हंया विया। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवानी खुशहाल तंज़ीम जे सदर ज़ाहिद हुसैन शेख, सिंधी अदबी संगत जे अॻूणे एडिटर सज्जाद मीरानी, मुदसर डालेट ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान हर वक़्तु फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहे। इसराइल सॼे दुनिया जे अमन लाइ ख़तरो बणिजी वियो आहे, जंहिं ख़ते में क़ाइमु हिकु ज़ुल्म जिबर ते क़ाइमु ग़ैर क़ानूनी रियासत आहे, जंहिं फ़लस्तीन जे मुसलमाननि खे गुज़िरियल 75 सालनि खां पंहिंजी धरती खां बेदख़ल करे कब्ज़ो करे उन्हनि जे मथां ज़ुल्म जा पहाड़ टोड़े रहियो आहे। अॻवाननि वधीक चयो त गुज़िरियल कुझु ॾींहं खां ग़ज़ा मथां बमबारी जो सिलसिलो अॼु बि जारी आहे, जंहिं जे नतीजे में औरतुनि ऐं मौसूम ॿारनि समेत सवियुनि जी तादाद में बेगुनाह मुसलमाननि खे नाहक क़त्ल ऐं ज़ख़्मी पिया थियनि, जंहिं जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त असां तमामु इस्लामी दुनिया सां ख़ासि करे अरब लीग, OIC ऐं दुनिया जे तमामु इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील था करियूं त इसराइल जे ज़ुल्म हेठि आयल फ़लस्तीन मुसलमाननि आवाज़ बणिजी ऐं ज़ुल्म खे फ़ौरी रोकण लाइ भरपूर किरदारु अदा करे बेगुनाह मुसलमाननि ते थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे।